अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूल। ग्रुप आपके मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है कदर वारी रात से मुतालिक। दुनिया में अमुक मुल्क में ताक वेती, अमुक में जुफ्त वेती, यानी किते 21 है किते 21 ना ही। इन जे बारे में सवाल जी आज सवाल फरमायो। खुश आमदीद भली करो। वालेकुम सलाम। मौलाना साहब उम्मीद है त ठीक ठाक बरोबर होंदा। अल्हम्दुलिल्लाह। मुझो नालो अजद हुसैन है, सराणे कोठा का आया। माशाअल्लाह। मुझो सवाल है सबे कदर रात के बारे में। जड़ो कर पावट अज है सबे कदर मक्के में रात हुई त हिकड़ी डी पा ऊ पा का आगण ही है सबे कदर रात में पा पाछड़ आयूं त पूरो 2 ॾींहं जागणो खपे कि 5 रातियूं जागो उन मां पाण खे रात हथ में पई वञे, छोकी हू 5 रातियूं 5 ॾींहं पाण खां आगड़ हलिया था त उन खे रात मिले या पाण खे मिली वेंदी। उन जो थोरो माशाअल्लाह बेहतरीन सवाल है। खुश आमदीद। कदर वारी हिकड़ी रात तंहिंजी इबादत 1000 महीना यानी 83-84 वरें जी इबादत खां पण बहितर अने अफ़ज़ल। कदर वारी रात जे अंदर दुआ, ज़िक्र, नफ़िल नमाज़ूं ऐं क़ुरान मजीद जी तिलावत। कदर वारी रात जे अंदर जागी अल्लाह ताला जो ज़िक्र करणु बहितर। कदर वारी रात 21, 23, 25, 27, 29 मड़े रातें सरखियूं आहिनि। कई रात है ये पाण खे ख़बर न आहे। मड़े रातें जागंदासूं त पाण खे इन जो प्रॉफिट फ़ाइदो मिलंदो। हाणे रहियो मुंदो ई त दुनिया में अमुक मुल्क में 21 वेती, अमुक में 32 वेती। जीअं अॼु पाण वटि 23 आहे, जॾहिं त सऊदी में 23 थी चुकी, सऊदी में 24वीं रात रही, त हाणे कदर जी रात कीअं 21 मञा बि? इन जो सवाल आयो आहे। न हीउ सवाल सही है, जाइज़ है, बहितर है, पुछियो खपे। ही सॼो मुंदो सिर्फ़ न सिर्फ़ चंद्र मथे है। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सुमू लिरुयतिही वफ्तिरू लिरुयतिही। चंद्र ॾिसी ऐं रोज़ा रखो ऐं चंद्र ॾिसी ईद कयो। इन हदीस जे मुताबिक़ हर को पिंड जे मुल्क में चंद्र ॾिसी रमज़ान जी 1 तारीख़ शुरू कंदो, चंद्र ॾिसी रोज़ा रखंदो। चंद्र जे मुताबिक़ इन जी 1 तारीख़ 2 तारीख़ तारीख़नि जो शुमार पिंड जे मुल्क में चंद्र ॾिसणु इन जे मुताबिक़ आहे। बेशक पाण मञूं था सऊदी अरब पाण खां हिकिड़ो ॾींहुं आगड़ आहे। हलो सऊदी अरब खां पाण जंहिंखे आऊं चवां थो वां ॾेस, वेस्टर्न वाइला, इन देश मां हिकिड़ा अहिड़ा पण नंढड़ा देश आहिनि जंहिंमें सऊदी खां हिकिड़ो ॾींहुं मोंद चंद्र ॾिसणो आहे, पाण खां 2 ॾींहं मोंद रोज़ो रखें पिया। बहरहाल पाण खे फज़ीलत पंहिंजे मुल्क जी तारीख़ जे मुताबिक़ मिलंदी। हाणे पाण हिकिड़ो ॾींहुं मोड़ो रोज़ो रखूं था से पाण ॼाणी नथा रखूं, पाण चंद्र मोड़ो ॾिसूं था। सऊदी अरब में रमज़ान हुए थो, 1 तारीख़ वेती, पाण वटि जे चंद्र न ॾिसणूं त पाण खियूं पीऊं पिया, पाण ते कीअं हुकुम न आहे जे हीअ ऐं को खियो पियो पिया गुनहगार कीअं न थींदासूं। अने जे सऊदी में हिकिड़ो ॾींहुं पहिरीं चंद्र ॾिसणो, जीअं पहिरीं ॾिसणो, इन जे मुताबिक़ पहिरीं जे ईद थिए त पाण सऊदी ईद कंदो पियो, पाण हिते रोज़ो रखंदासूं। जेतिरी फज़ीलत रही कदर वारी रात, जंहिं रात फ़रिश्तो नाज़िल थिए थो, जिब्रील अलैहिस्सलाम तमामु फ़रिश्ते सां गॾु नाज़िल थियनि था ऐं अल्लाह जी नेमत वेती, नेमत अज़ीम हता मतलअल फ़ज्र, फ़ज्र तक इहा नेमत रहे थी। पिंड जे मुल्क जी तारीख़ शुमार थींदी, चंद्र जी तारीख़। तंहिंजो कारण सूमू लिरुयतिही व अफ़्तिरू लिरुयतिही हदीस, चंद्र ॾिसी रोज़ा रखो ऐं चंद्र ॾिसी ईद कयो। इन हदीस जे तहत पिंड जे मुल्क जो सॼो शुमार थींदो, न कि सऊदी जो। सऊदी में या ॿिए मुल्क में चंद्र तंहिंजा मतला अलॻि अलॻि आहिनि, पर पिंड जे मुल्क जो चंड जो मतलियो तंहिंजे तहत जेको 21 हूंदी उन 21 में जागंदासूं, उन 21 में जागी जी पाण खे फज़ीलत आहे। ईअं न जे हाणे हीअ ज़िंदाबाद हूअ ज़िंदाबाद, पाण वारी 21 जागणी, हुन मुल्क जी 21 जागणी, इहा न। पिंड जे मुल्क जी ताक रात वे, इहा रात पाण जागंदासूं ऐं उमेद पूरी आहे त अल्लाह ताला पाण खे पूरो कदर वारी रात जो अजर सवाब नसीब कंदो। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।